जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जे निगरानीअ में उन जे मिशन जे तहत जेको बि क़दम खयों थो वञे त उहो कामयाबु थियणु खपे। जीअं हिन वक़्तु सिंध हुकूमत किताब जेके आहिनि ॿारनि लाइ स्टूडेंट्स लाइ ॾिना आहिनि, सभिनि डिस्ट्रिक्ट्स में हिते बि आयल आहिनि, त मां इहा कोशिशि कंदुमि अॼु जो प्रोग्राम सुठो ठहियो आहे, ऑर्गेनाइज़ कयो आहे, पर अञा बि जेकॾहिं हिन में पेरेंट्स खे बि हिते आंदो वञे आहे, उनखे दावत ॾिनी वञे आहे, स्टूडेंट्स बि गॾु हुजनि हा, त उन्हनि खे अहिड़ियुनि जायुनि ते जिते वधि में वधि कन्विंसिंग थी सघे थी ऐं उन्हनि जो ध्यानु हिन पासे ॾिए, उनजो शौक़ु पैदा करे सघिजे थो, उन्हनि जायुनि ते तव्हांखे भरपूर फ़ाइदो वठणु खपे। हाणे वज़ीराबाद में जेकॾहिं तव्हां हीउ प्रोग्राम रखियो आहे ऐं हिते तव्हांजो मां हीउ प्रोग्राम सम्झो त इनकम्पलीट आहे, तव्हां हिते पेरेंट्स खे लाज़मी सॾियो आहे ऐं मूंखे ॿुधायो आहे त उनखे पाबंद कयूं आहे, स्टूडेंट्स बि गॾु हुजनि हा, त उन में छा थींदो आहे जो इन्हनि प्रोग्राम्स जो वरी ॿिए प्रोग्राम ते ॿिए एरिया ते उहो असरु थींदो आहे, त जॾहिं हिते उहो एक्शन थिए थो, हिते उनखे जेको आहे कामयाबु कराए थो वञे, उनखे फ़ाइदो वरितो थो वञे, त ॿिए हंधि बि इहो ज़रूरु थिए। ऐं सॼो दारोमदार जेको आहे इहे किताब विराइण न आहे, पर इहो आहे दारोमदार असांजे टीचर्स ते, त उहो केतिरो ॿारनि सां प्यारु रखनि था ऐं कहिड़े तरीक़े सां उनखे एनकरेज करे हिनखे कामयाबु करनि था। बहरहाल हीअं प्रोग्राम थींदा ऐं इंशाअल्लाह मां जेको बि प्रोग्राम पब्लिक लाइ बहितरीअ लाइ हूंदो, उन में असांजा जेके आहिनि ऑफिसर्स बि शामिल आहिनि, त उन्हनि सभिनी खे मां उन में शामिलु थियणु बिल्कुलु भरपूर ऐं उनखे एनकरेज करणु, सपोर्ट करणु पूरी कोशिशि कंदुमि, छो त असांजे पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जो इहो ई मंशूर आहे त अवाम जे लाइ वधि में जेतिरी बहितरी ऐं सपोर्ट कजे उहो बहितरु थींदो। तंहिं करे अवां जी बहितरीअ लाइ इहो हिकिड़ो सुठो वॾो क़दम आहे, इन मां तव्हां फ़ाइदो वठो। टीचर्स जेके बि आहिनि उहे पेरेंट्स जूं मीटिंग्स रखनि, उनखे कन्विंस करनि, जिते असां पुॼी सघंदासीं उते असांखे ॿुधाइनि, जिते TO ऐं DO जेके बि उते पहुची सघनि उन्हनि खां बि फ़ाइदो वठनि। बहरहाल ॻाल्हाइणो त घणो कुझु मुंहिंजे ख़्याल में बहितरु लॻे थो त DOs ऐं TOs ऐं हेडमास्टरनि ऐं टीचर्स खे वधीक बहितरु आहे, छो त उन्हनि जो कमु आहे। बहरहाल मां हिन शइ में तव्हां सां गॾु आहियां, तव्हांखे हिन में सपोर्ट कजे ऐं हिन प्रोग्राम खे कामयाबु कजे। महिरबानी। ठीकु आहे।